कहानी आहे लाल मलुक बादशाह ऐं शारिक शाह परीअ जी। हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए तव्हां ॿुधंदो त तव्हांखे बि मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो सड़ंदो आजा थे बाहि बरे। हिको बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर हीअ कूड़ी दुनिया जो बादशाह हुजे। हिन बादशाह खे हुजनि 4 पुट। वॾे मां वॾा जेको हुजे त उनजो हुजे लाल मलुक बादशाह नालो। पोइ बादशाह जा जीअं अक्सर असांजे इलाइक़े में किथे बि चोरी वग़ैरह थींदी आहे, बाबा हर कंहिंखे झलींदा हूंदा, बाबा हिन पासे ॾे न वञे, बाबा चोरी आहे वॾी हिते, सो हेॾे न वञो। पोइ हिकु बादशाह जी बादशाहीअ में बि हिकिड़ो तरफ़ हुजे उत्तर साइड। पोइ बादशाह सॼे मुल्क खे ऐलान करे छॾियो, बाबा ऐं उत्तर साइड ॾे को बि न वञे, न को धनार माल काए वञे, न को अहिड़ो माण्हू कमकार लाइ वञे, सो जेको बि वञे सो मोटे नथो। बादशाह सॼे मुल्क में ऐलान करे छॾियो। पोइ बादशाह जो जेको पुटु हुयो लाल मलुक बादशाह जंहिंजो नालो हुजे, पोइ उन सोचियो त बणा हाणे हेॾा 3 तरफ़ वियो आहियां, 4थे तरफ़ मां न वियो आहियां जिॾे बाबा साईं झले पियो थो सॼे अवाम खे। एॾे ॾिसी अचां त सॼे अवाम में ख़ौफ़ लॻो पियो आहे त अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेको अवाम खयूं थी वञे। इन सोच वीचारे मुंहिंजे पोइ सुबुह ते वज़ीर खे चईं त बाबा, राति ते चईं त सुबुह बाबा हलणो आहे शिकार ते। वज़ीर चवणु लॻो जी हुज़ूर हलणो आहे सुबुह शिकार ते। पोइ बादशाह जो आर्डर हूंदो वज़ीर ऐं नौकरनि खे, बाबा जेको बि लाल बादशाह सां शिकार ते वञे त कुझु माण्हू सवाया वतियूं वञो, सुभाणे को हमिलो थी वञे, कुझु बि थी वञे त माण्हू जाम हूंदो त माना मुक़ाबिलो खटे वञो। सो देरी न थी खेर सां थी सुबुह लाल मलुक जे नौकर वज़ीर जेका बि हुयासीं तयारु थी पिया हकिलंदा होकारींदा। जंहिंमहिल अध पंध ते पुॻा त लाल मलुक जो ज़िद थी पियो त बाबा अॼु उत्तर साइड हलणो आहे। सॼी दुनिया खे ख़बर हुजे त बाबा उत्तर साइड ॾे जेको वेंदो सो मोटंदो कोन। सो हाणे मौत ई मुंहं में ॾिसी आईसी केरु थो वञे। लाल मलुक खे सभई ॿाहूं ॿधी बीह रहिया, बाबा हाणे इन साइड न आहे हलणो, तुंहिंजे पीउ जो असांखे आर्डर न आहे, ईअं कीअं थींदो, असां तोखे कैश ॾींदासीं। हाणे उहो बादशाही ॿार हुयो, जीअं चए पियो तीअं करिणो पए पियो। हू नौकर छा करे सघंदा। बाबा लाल मलुक बादशाह चयो त बाबा तव्हां हलो न हलो, मूंखे इन साइड ॾे वञिणो आहे। इहा शइ कहिड़ी शइ आहे जेकी माण्हू खणी थी वञे, या माण्हू जेको वञे सो मोटे नथो। हे त देरी न कई, उन महिल लाल मलुक साईं घोड़ो ओॾे लाड़ियो। हाणे ॿियनि बि चयो त भणा जे वापसि वेंदासीं त बादशाह देरी न कंदो, कार खे आर्डर ॾींदो, कार उअं ई असांखे मारे छॾींदा। उन खां भला लाल मलुक बादशाह था वञो था, भला मुआसीं जेरा ते भला ख़बर त पवंदी न, भला अॻिते हली हकिलंदा होकारींदा साईं उन तरफ़ रवाना थी पिया। हलंदा वञनि पिया, हलंदा वञनि पिया, ॾिठनि त भणा हिकिड़ी जॻह ते हरणियूं बीठियूं, पर बेअंत हरणियूं हुजनि। सभिनि पंहिंजे हिसाब सां औज़ार तयारु कया त हरण खे मण हणूं, पर हिकिड़ी हरणी जी ओचितो नज़र पई, एॾी सुहिणी हुजे जो सोन जी हरणी हुजे। बाबा लाल मलुक बादशाह चयो त बाबा हिनखे केर बि न मारे, मुंहिंजो घोड़ो भलो आहे, या हरणी मूंखे जेरी वठणी आहे। साईं लाल मलुक बादशाह खे घोड़ो सफ़ा भलो हुजे। हिन साईं उन हरणी जे पोयां घोड़ो लाथो। हकिलंदा होकारींदा वञनि पिया। अचे हरणी बि पंहिंजे हिसाब सां डुक भरिया ऐं लाल बादशाह बि पंहिंजे हिसाब सां घोड़ो भॼायो आहे। लाल मलुक जो बादशाह जो घोड़ो हरणीअ जे वेझो अची पुॼण वारो थिए पियो, वरी 2-3 ट्रप हणे पियो, वरी विथी करे पियो वञे। हकिलंदे होकारींदे नेठि हरणी हिन खां सुठी मंज़िल ते वञे पई। हिकु बरबिरान जे मुल्क में पुॻी। हिकु बरबिरान में वॾो हिकिड़ो कोट वरियल हुजे। हरणी विछांग जो हई त उन कोट में अंदरि हली वई। लाल मलुक बादशाह वॾा ज़ोर ॾिना घोड़े खे पंहिंजे हिसाब सां, पर घोड़ो अंदरि किरास न करे सघियो। पोइ उहा हिकु हरणी न, पर हिकु परी हुजे जंहिंजो नालो हुजे शारिक शाह परी। उहा उन जो इलाइक़ो हुजे, उन हिसाब सां उनजो कोट वरियल हुजे, पंहिंजे हिसाब सां बाग़ीचा हुजनि बाक़ाइदे, पंहिंजे हिसाब सां परियुनि जो मुल्क हुजे, देवनि जो मुल्क हुजे। हे घोड़ो भॼाए भॼाए वञे उन मुल्क ते निकितो। हाणे परी शारिक शाह परी चवणु लॻी परण खे त हाणे लाल मलुक बादशाह अचे मुंहिंजे आॾो अचियो आहे, मुंहिंजे कोट जे ॿाहिरियों बीठो आहे। सो हाणे काथों न काथों दरवाज़ो कयो। हीउ लाल मलुक बादशाह अंदरि कोट में अचे घिरी, त इन सां कुझु मूंखे ॻाल्हाइणो आहे। साईं ॿियूं जेकियूं नौकरियाणियूं हुन जूं शारिक शाह परीअ जूं हुयूं, सो देरी न कयईं। हिकिड़ो जादूअ जो हुयो कोट, सॼो कमु जादूअ जो कमु हुयो। सो तॾहिं देवनि परनि खे जादू हूंदा हा न, पोइ जादूअ जो कमु हुयो। हिन पंहिंजे हिसाब सां हिनखे दरवाज़ो करे ॾिनो। जे अहिड़ो लाल मलुक बादशाह कमु कयो, उहो घोड़ो हुते ॿधी ऐं उन दरवाज़े मां किरास थी अंदरि आयो। छा त ॾिसे त बणा बाक़ाइदे बाग़ गालीचा गुल गुलाब लॻा पिया आहिनि, बाक़ाइदे हुबकार अहिड़ी बि खयूं वञे जो सुकून पियो वॾो अचे। हुते हलंदो ॾिसंदो अचे पई, सॼी दुनिया पंहिंजे हिसाब सां रंगनि जा रंग ॾिसे पियो। हुते जादूई मुल्क हुजे, बाक़ी छा खपे।
ॾिठे हलंदे हलंदे वञी हेठि शारक शाह परी ते जंहिंमहिल अखि पिया त हीअ सफ़ा उन में अखियुनि में विझी ॿई गुम थी विया। शारक शाह पंहिंजे हिसाब सां परी हुई, हू बि पंहिंजे हिसाब सां बादशाह हो, सुहिणो बाक़ाइदे बेअंत हुया ॿई। चवणु लॻी लाल बादशाह सलामत, भली करे आए, मूं तोखे चयो त हाणे लाल बादशाह हिते मुंहिंजे इलाइक़े में आयो आहे त हिनखे गुफ़्तगू पंहिंजे हिसाब सां कीअं कयां। हीउ सॼो कमु मूं तुंहिंजे करे कयो। हीअ मां हरणी थी भॻम तूं मुंहिंजे कढां ऐं पंहिंजे हिसाब सां तोखे पंहिंजे मुल्क में मां आंदो आहे ऐं पंहिंजे कोट में हाणे वठी आवां। पर हाणे हिते तोखे ख़बर बि आहे सॼे वॾनि ॿिॾनि खां तूं न पुछियो आहे त को माण्हू हिन मुल्क में न ईंदो आहे, को ढोर ढगे जो पेर तूं ॾिठो। लाल मलुक बादशाह खे चवणु लॻी शारक शाह परी, तोखे ख़बर न आहे त चरिया ही देवन ऐं परनि जो मुल्क आहे, हिते को माण्हू या जानवर न आहे घुमी सघंदो। जे असांजे देवन ऐं परनि खे ख़बर पइजी वई त तोखे सरियां जे तरह दाणा करे छॾींदा। लाल मलुक बादशाह खे चवणु लॻी, पर तोखे अला हुस्न एतिरो ॾिनो आहे जो तोखे को मारे बि नथो सघे। शारक शाह परीअ जो हुस्न ॾिसी लाल मलुक चयो त जेकॾहिं तूं मूंखे मारे त मां तुंहिंजे लाइ हिनमहिल बि हाज़ुरु आहियां। जो तूं मूंखे घुरायो आहे त मां तुंहिंजे लाइ पैदा थियो आहियां। शारक शाह परीअ खे चवणु लॻो, जो तुंहिंजो हुस्न, तूं परनि जे जेतिरो हुस्न आहे, तूं पहिरीं परनि जी सरदार आहियां, तो तोखां वधीक को हुस्न आहे को ॿिए हंधि। अची ते पाण में गुफ़्तगू ई चवणु लॻा त ओसिताणी जेको काफ़िलो हुयो शहज़ादे मलुक जो, उहो बि अची आस्ते हली हकिलिन होकार उन कोट जी ॿाहिरां पुॻो। शारक शाह परी चवणु लॻसि, जे लाल मलुक बादशाह जे वापसि वञे तो चवे त मां दरवाज़ो खोलियां, तूं वापसि वञ। चवणु लॻुसि, हे शारक शाह परी, मुंहिंजो वापसि वञण जो को अहिड़ो मूंड कोन्हे, बाक़ी तूं दरवाज़ो करे ॾे, मां पंहिंजे संगतनि सां ॻाल्हायां त वधीक जेकॾहिं मां उन्हनि खे मुतमिन करे वापसि कयां त मां तोसां गॾु रहंदुमि। लाल मलुक बादशाह खे साईं गिलो थी मिलियो। हीउ सिधो सो आयो, अॼु पंहिंजे संगतनि खे चई, भाउ हीउ मुंहिंजो घोड़ो, वापसि वञो, वञी पीउ माउ मुंहिंजे खे चयो त बाबा लाल मलुक बादशाह जो ऑर्डर आहे, जेतिरो मूंसां मुहबत ऐं प्यारु कंदा हो, हीउ मुंहिंजो घोड़ो इन्हनि खे इन तरफ़ां आयो आहे। जेतिरो मूंसां प्यारु मुहबत कंदा आहिनि तेतिरो मुंहिंजे हिन घोड़े खे मानी मतिलबु पंहिंजे हिसाब सां कुर्ब मुहबत ॾियनि। जॾहिं बि मुंहिंजी हयाती हुई त मां मोटी वापसि ईंदुमि, पंहिंजे पीउ माउ सां मिलंदुसि, बाक़ी हाली मां कोन थो हलां, मां हिते रहंदुमि। हुननि ॾाढा इलाज कयसि त बादशाह सलामत, तूं हल, तोखां सवाइ तुंहिंजो पीउ असांखे मारे छॾींदो, हीउ कीअं मसइलो हल थींदो। चवणु लॻो त बाबा तव्हां सभु वापसि वञो, मां नथो हलां। हाणे हू साईं नौकर हुननि पंहिंजे हिसाब सां ज़ोर त ॾिनो, पर हीउ बादशाह हो, बादशाह खे केरु मञाए साईं। नेठि हीउ हकले रवाना थी पिया वापसि। हीउ वापसि जो रवाना थी पिया। हीउ मोटीअ जे शारक शाह परीअ जे अॻियां लाल मलुक बादशाह चवणु लॻो त हे बादशाह दादी मतिलबु न अचे वई, पर परी मां हीउ सभु कुझु तुंहिंजे करे छॾियो, पंहिंजा वज़ीर नौकर हीउ सभु कुझु मां मोटाए छॾिया, पंहिंजा अबो पीउ मां सभु तुंहिंजे करे मां विसारे छॾियो आहियां। बसि तोसां मूंखे ज़िंदगी ॾियणी आहे ऐं मूंखे तूं ई पसंदि आहे, ऐं हीउ तुंहिंजो मुल्क में मूंखे हिते सुकून अची वियो आहे, मां तोसां गॾु रहण थो चाहियां। लाल मलुक बादशाह ऐं शारक शाह परी पाण में गॾु रहणु लॻा ऐं उहा परी चवणु लॻी शारक शाह लाल मलुक खे त हे तूं इंसान जो बचिड़ो आहे, हिते असांजो जेको देवन ऐं परनि जो मुल्क आहे, जे अगरि तोते कंहिंजी बि नज़र पइजी वई जो तोखे बि मारे छॾींदा ऐं मूंखे बि मारे छॾींदा, पोइ जे हाणे छा कयां। जे मां कमरे में हिकिड़ो जादू जे हिसाब सां खूह थी ॾियां, पोइ उन में अॼु तूं रहंदे, जे तुंहिंजी मर्ज़ी भला मां ईअं ई कंदुमि। पोइ हुन पंहिंजे हिसाब सां जादू ई मुल्क हुयो, जादू बि हणी ऐं हिनखे शारक शाह परीअ पंहिंजे हिसाब सां जॻहि ठाहे ॾिनी, हू उन में रहणु लॻो। शारक शाही जा जेका बि मिट अज़ीज़ अचनि पिया, जेका बि पोइ पंहिंजे हिसाब सां हुन सां कचहरी करे पई, पोइ हिनखे पंहिंजे हिसाब सां टेम ॾिए पई, ईअं हिननि जो वक़्तु गुज़रे पियो। पोइ कुझु ॾींहं गुज़रिया त पोइ हिन जो जेको हुर हुयो शारक शाह परीअ जो, मतिलबु त हुर सरदार हुयो न, पोइ जुमे ॾींहुं हिननि जी मीटिंग हूंदी, पंहिंजे हिसाब सां जलसो थींदो वॾो। पोइ हिनखे हुते घुर थी वई त हीअ आई सिधो सो लाल मलुक बादशाह खे चवणु लॻी त मुंहिंजे हुर जो ऑर्डर आहे मूंखे, सो जुमे ॾींहुं असांजो प्रोग्राम हूंदो आहे, पोइ हुते सभु देव परियूं अचे गॾु थींदा आहियूं असां, सो मूंखे ऑर्डर आहे मां वापसि वञां थी, पर तूं हिन खूह खां ॿाहिरि न निकिरजांइ, जे अगरि कीअं बि तोखे ॾिठो त सरियां जी तरह दाणा करे छॾींदई। सिधो सो शारक शाह परी हिनखे सम्झायूं, पंहिंजे हिसाब सां हली वई। उते हुर जे हिसाब सां सॼे हिसाब सां जेका बि हुनजा देव परियूं हुयूं सभु अची उते पुॻा। पोइ जेकी हुर जी हुई सो हीअ परी जेकी हुई सो वॾी ॻाइणी हुई, सभिनि परनि ऐं सरदार हुई, पहिरें नंबर जी ॻाइणी। हिन जे हिसाब सां हुर हिन जो जलसो कराईंदो, इन करे जीअं शारक शाह परी पंहिंजे हिसाब सां 8 ॾींहुं मुंहिंजी अखियुनि आॾो अची ॻाए, हिन जो आवाज़ु हुनखे हुर खे पसंदि हुयो। पोइ हीअ शारक शाह जंहिंमहिल परी स्टेज ते आहे त हिन खां आवाज़ ई न पियो निकिरे, ॻाइणु हिन खां विसरी वञे, रुॻो ख़्यालु इन ॾींहुं हुजे त मुंहिंजो महबूब खे को ॾिसी वरितो
त उनखे कुझु करे न विझे। हिन जो ज़हन रुॻो न लाल बादशाह मलूक करे हुयुसि। पोइ हाणे ॾिठो त बणा हुर त हिन को अॼु कलाम बलाम कोन थो मज़ो अचे, न को ॻाइण सर जो करे थी। ऐलान कयो हुर बाबा सभिनि खे चयो त बाबा हर को पंहिंजे हिसाब सां वञे। अॼु शारक शाह परीअ पंहिंजे हिसाब सां हिन आवाज़ में मूंखे मज़ो न आयो, सो अॼु मोकल था कयूं। वरी 8 ॾींहं हिन साॻी जॻह ते वरी जलसो थींदो, बाबा हर को अचे। त हर को पंहिंजे हिसाब सां हलियो आयो सिधो सो। शारक शाह परी पंहिंजे अची महबूब वटि पुगी लाल बादशाह खे चवणु लॻी, अॼु तुंहिंजे सिर जे करे मूंखां को बि कलाम जा ॻाइण कोन थियो, मूं ते हुर नाराज़ थी पियो पंहिंजो, सो उन जे वात मां जेको लफ़्ज़ कढंदो सो उन थींदो आहे। तो हाणे के कयां मां, तोखे जे करे इंतज़ार में हुअमि त मतां मुंहिंजे महबूब जी कंहिं बि कंहिंजी बि नज़र पइजी वई त पोइ उनखे त मारे विझंदा। चवणु लॻो चरी थी आया तूं मूंखे हिते हेॾे बंदि करे विया, मां तुंहिंजी इजाज़त सां विख बि न चोरींदुमि। वरी हीअ जीअं 8 ॾींहं फिरी आयो साॻो सां साॻे अची उन मैदान ते हिननि जो जलसो हुजे। वरी हीअ ॻाइणी थी वई शारक शाह परी, साॻो ई हिन सां कमु थियो। उते वई हिन को आवाज़ ई न पियो निकिरे। साॻी सोच हुजे त बणा मुंहिंजे महबूब खे कंहिंजी नज़र न पए। उते वरी हुर जो ॾिठो त बणा अॼु शारक शाह परी वरी बि न ॻायो, सो वरी बि ऐलान कई त बाबा शारक शाह मज़ो न ॾेखारियो परीअ, मां हिन जो कलाम ॿुधण लाइ सॼो कमु हीअ जलसो कराईंदुमि, सो हिन मज़ो न ॾिनो आहे, अॼु बि बाबा कैंसल था कयूं। वरी आईंदी आहे मतिलबु 8 ॾींहं वरी शारक शाह परी जो मोटी आहे त हिनखे चवणु लॻी सॼो कमु तुंहिंजे करे आहे, मुंहिंजो हुर मूं ते नाराज़ थी पियो, जीअं चवंदो वात मां उन थी वेंदुमि। असांजो सरदार आहे, कुझु बि थींदो त पोइ हाणे ॿई मरी वेंदासीं, तोखे माराए छॾींदो मूंखे माराए छॾींदो, जे थोरी ख़बर पियसि त। हाणे मुंहिंजी सलाह वठि, तूं पंहिंजे मुल्क बादशाही में मोटी वञु, पोइ मां उते तोसां मिलणु ईंदुमि। बसि राति जो मूंखे घुराइजांइ पंहिंजे हिसाब सां, मां उते ईंदुमि। शारक शाह परी चवणु लॻी तूं सिर्फ़ु मूंसां ॻाल्हाए ऐं खिली सघंदो, आम्हूं साम्हूं वेही अखियुनि में विझी दीदार मुंहिंजो करे सघंदो, ॾिसणु तुंहिंजो मुंहिंजो थींदो। बाक़ी जे मूंखे तूं हथु लाहींदे त मुंहिंजा जेका पर आहिनि इहे सड़ी वेंदा। पोइ हुर खे ख़बर पइजी वेंदी, पोइ तोखे बि मारे छॾींदो ऐं मूंखे बि मारे छॾींदो। इहा ग़लती कॾहिं बि न कजांइ, सिर्फ़ु मुंहिंजो दीदार तूं कजांइ, बाक़ी ॿियो कुझु बि न थींदो असां विच में। हिन चवणु लॻो जे इहा ॻाल्हि आहे त जीअं तूं चवंदीअ मां तीअं कंदुमि, मां एॾो चरियो बि न आहियां जो तोखे हथु रखंदुमि तो ते ऐं तोखे माराईंदुमि। लाल मलूक बादशाह खे चवणु लॻी शारक शाह परी त तूं वापसि वञु। हिनखे ॾाढा इलाज करणु लॻी, पर हीअ चए पियो त तूं मां न वेंदुसि, ईअं तोखां सवाइ न वेंदुमि, मां तोसां गॾु रहंदुमि, मरणु जीअणु मुंहिंजो हिते आहे, मां ईअं न वेंदुमि। हिन चयो जे हितां जो कंहिंजी बि नज़र पइजी वई त तोखे बि माराए छॾींदा, मूंखे बि मारे छॾींदा। हिते वॾा ज़ालिम देव ऐं परुनि जो मुल्क आहे, सुठो त इन में तूं वापसि वञु। लाल मलूक चवणु लॻो त उते तूं ईंदी ई कोन, मूंखे ख़बर आहे जे मां ईंदसि। हिनखे जेकर घणा इलाज कई लाल मलूक बादशाह हिनखे न मञियो त पोइ हुनखे जेको साह वारी शइ हुई, हिकु झिंझण में हिन जो साह पियो रहो शारक शाह परीअ जो, उहो हिनखे झिंझण कढी ॾिनई त हीअ झिंझण में मुंहिंजो साह पियल आहे, जीअं पंहिंजे साह खे संभाए रखंदो आहे, पंहिंजे साह में रखे थो, ईअं हिन जी मालिकी कजांइ। जंहिं महिल बि हिनखे वॼाईंदे मां उन महिल हाज़िर अचे थींदुमि। तूं हाणे वञ, तोखे को ॾिसी न वठे को दुश्मन, त असां ॿिन्हिनि में वरी प्यार में को खलड़ न पए, इन करे तूं वञु। नेठि हिनखे ख़बर पइजी वई बणा हीअ पंहिंजे साह जी जॾहिं नथी परवाह करे, उहो साह मुंहिंजे हवाले करे थी, सच में हीअ मूंसां मोहबत कंदी आहे, हीअ सच में ईंदी, पंहिंजो वाइदो निभाईंदी। तंहिंमहिल लाल मलूक बादशाह हीअ रवानो थी पियो पंहिंजे हिसाब सां, हिनखे कढी उन गुफ़ा मां ऐं गिलो टपाए हिनखे हथ कढियईं। लाल मलूक बादशाह कुझु विथी करे हलियो त हिन झिंझण खणी वॼायो त ॾिसां त भला कूड़ हीअं या सच ॻाल्हाईं। हिन वॼायो त देरी न केवल उन महिल जे ठेको कयो। शारक शाह परीअ चयो त भाई हिते तूं बर में छो वॼायो, सुभाणे कंहिंजी नज़र पइजी वई त तूं बि मरी वेंदे, मां बि मरी वेंदुमि। चरिया इहो कमु तूं छो कयो? तोखे चयमि त तूं पंहिंजे घर वञी अकेलाईअ में कमरे में वञी उते 2 खटूं रखी ऐं पंहिंजे हिसाब सां तूं वॼाइजांइ, मूंखे घुराइजांइ, जेको मूंखे न ॾिसे, जे मूंखे ॾिसंदो त वॾो मसइलो थी पवंदो। हिन चयो सही आहे, मां आज़माए पियो ॾिसां। हिन चयो ॿिए वारे आज़माइण जी कोशिशि न कजांइ, पंहिंजे अकेलाईअ में घुराइजांइ, जॾहिं बि तुंहिंजी ज़रूरत पए मुंहिंजी तॾहिं घुराइजांइ, हरू भरू न घुराए मूंखे। हिन चयो सही आहे, मां आज़माए पियो ॾिसां। वरी मोकिलाए हीअ शारक शाह परी वापसि वई हली। हीअ हकिलंदो होकारींदो वञे पियो, हिकिड़ो देव वेठो हुजे, ओचितो देव जी नज़र पइजी वई लाल मलूक बादशाह खे। चवणु लॻो त लाल मलूक बादशाह तोखे ख़बर न आहे त हीअ असांजे देवनि ऐं परनि जो मुल्क आहे, हिते को माण्हू न वरी को ढोर ईंदो आहे, तूं हिते कंदो घुमंदो अथे असांजी बादशाहीअ में, तूं हिते कंदो घुमंदो अथे। चवणु लॻो त मूंखे तूं छॾ, मां त बादशाह ॿार आहियां, मूंखे केरु हथु लाहींदो, मुंहिंजी हीअ बादशाही आहे, मां घुमंदो रहंदुमि। तुंहिंजो हिते कहिड़ो कमु आहे? देव खे चवणु लॻो तूं हिते वेठो आहे जो तुंहिंजे चंगुनि में ड्रब ॼमी आहे, न तोखे एतिरो टाइम थी वियो जो तूं हितां वञे ई नथो। चवणु लॻो त चरिया
हितां शारक शाह परी 70 सहेली सां गॾु टपी हुई। मां उन जो दीदार कयो। हाणे हीअ वेई त आहे पर वापसि कंहिं महिल थींदी इन इंतज़ार में मां हिते वेठो आहियां। उन जो दीदार जेसि ताईं न कंदुमि होसि ताईं हितां न वेंदुमि। चवणु लॻो सो लाल मलुक बादशाह त तोखे उहा मां ॾेखारियां उन जो दीदार करायां पोइ तूं वेंदे? चई हा मां उन जो तूं मूंखे दीदार कराए त मां वेंदुसि। पोइ देरी न कई उन महिल लाल मलुक उहो झिंझण कढिजो वॼायो त उन महिल शारक शाह परीअ जे ज़ाहिर थी। शारक शाह परीअ ॾिठो त बणा हिन देव जे अॻियां मूंखे घुरायो आहे। उन महिल हिन ते चिड़ी वई त तोखे मां झिंझण इन करे न ॾिनो आहे जो तूं जंहिं तंहिं जे अॻियां मूंखे घुराईंदो वति। ज़रूरत त कोन्हे का झिंझण तोखे ॾियण जी। शारक शाह परीअ हिन खां झिंझण कसियो। हीअ वरी इलाज करणु लॻो त मां हिन खे ॾेखारण बि चाहियां हीअ सालनि खां वेठी तूं इंतज़ार में वेठो आहे त हिन खे तूं दीदार कराए हीअ वापसि काॾे वेंदो। हिन चयो त भला इहा ॻाल्हि आहे त हीअ झिंझण वठि पर वरी ॿिए वारे न छागोॾिया त घुराइजांइ मूंखे। हिन जो कसम सां मां ॿिए वारे कोन घुराईंदुमि तोखे। हिन खे दीदार जो करायईं। हिन ॾिठो देव बणा शारक शाह जी परीअ जी निशानी हिन वटि आहे झिंझण। हीअ वॼाए थो शारक शाह परी अचे थी सो हीअ हिन सां केचरी बि करे थो। लाल मलुक बादशाह बि पंहिंजे हिसाब सां सियाणो वॾो समझदार हुयो। उहो चवणु लॻो अगरि जे हिन मूंखे झिंझण ॾिठो आहे त हिन वटि शक्तियूं ऐं देव आहे मूंखे झिंझण कसे मूंखे मारे बि सघे थो। हाणे हिकिड़ो कमु कयां त मां हिन सां सौदो कयां का चाल खेॾे मां हिन खे मारे छॾियां त उहो भलो आहे न। लाल मलुक बादशाह चवणु लॻो तूं ॾिठो त बणा हीअ मुंहिंजी शारक शाह परीअ खे मां हिन झिंझण जे ज़रिए घुरायो। हाणे तो वटि अहिड़ी शइ आहे त तूं मां को सौदो मटो कयूं। चवणु लॻो त हा मूं वटि हिकिड़ी शइ आहे तूं सौदो मटो करे त पोइ मां उहा शइ ॾियां। चई तो वटि छा आहे? चई मूं वटि हीअ आहे पकड़ थेली मार डंडा। चई इहा छा आहे? इहा जेको थेली आहे सो हिन में हिकिड़ो रसो पियल आहे। उहा पकड़े बीहंदी ऐं डंडे जी मार कुट हूंदी जंहिं ते बि चवंदे 100 ॼणे खे थेली चारो तरफ़ वकोड़े वेंदी ऐं हीअ डंडो उन 100 ॼणे खे कुटे मारे विझंदो। चवणो इहा ॻाल्हि आहे अॻो त इहो मूंखे ॾे तूं हीअ झिंझण वठि। लाल मलुक बादशाह हुन खां उहा पकड़ थेली मार डंडा वठी ऐं हिन खे पंहिंजे हिसाब सां झिंझण ॾिनो। हे झिंझण ॾे ॾिसे पियो वेठो त लाल मलुक बादशाह देरी न कई उन महिल हुन पकड़ थेली मार डंडे खे आर्डर ॾिनो त वारो की हीअ मुंहिंजो झिंझण खयो थो वञे पकड़ थेली मार डंडा आहिनि छागोॾियां देव खे वठो। देरी न थी उन महिल उन रसे सां चकड़िजी वियो देव अची डंडे जो पीटको उन महिल डंडे सां हणी देव जो नूर विञाए छॾियो। लाल मलुक बादशाह खे सफ़ा बेहोश हुन करे छॾियो। लाल बादशाह हुनखे बेहोश करे छॾियो। सो दोस्तो इहे निड़ी मुंहिंजी सफ़ा साथ नथी ॾिए सो मां कहाणी खणा थो पर तकलीफ़ ॾाढी थी थिए सो ॿ टे लफ़्ज़ ग़लति थी वञनि त नाराज़ न थियो। सो हिन देव हिनखे सफ़ा देव खे पूरो करे छॾियो। हिन देरी न कई उन महिल वरी साॻियो हकलंदो होकारींदो वञे पियो। उहा पंहिंजे हिसाब सां झिंझण बि खयईं पकड़ थेली मार डंडा बि खयईं। हलंदो हकलंदो होकारींदो वञे पियो। वरी अॻिते अचे त ॾिठे त भणा ॿियो देव वेठो आहे। उन ॾिठो भणा मां लाल मलुक बादशाह तूं हीअं वहीं काॾे वञे थो पियो तोखे ख़बर न आहे त हीअ देवनि ऐं परनि जो मुल्क आहे हिते को इंसान ऐं बचो न आहे ईंदो। तूं वरी हिते ईंदो घुमंदो कंहिं देव जी नज़र पइजी वई ॿिए जी त असां त तोखे नथा मारे सघूं पर कोई ॿियो ॿाहिरियों ॾिसी वठे तोखे मारे विझंदो। चवणु लॻो लाल मलुक बादशाह त हीअ मुंहिंजी बादशाही मुंहिंजो इलाइक़ो आहे मूंखे को हथु लाहींदो ईअं। चवणु लॻो त तूं हिते छा थो करें? देव खे चवणु लॻो कि हिते शारक शाह परे 70 सहेलीअ सां हितां टपी हुई उन जो दीदार कयो उहा वई आहे अलाए कॾहिं मोटंदी मां उन इंतज़ार में वेठो आहियां। चवणु लॻुसि त मां उन जो दीदार करायईं त पोइ तूं वेंदे हलियो? चई हा उन जो दीदार कराए मां वेंदुसि हलियो। देरी न कई उन महिल झिंझण वॼायो शारक शाह परीअ जे ज़ाहिर थी। हिन देव खे अॻियो ॾिठो शारक शाह परीअ ॾिठो त बणा देव जे अॻियां मूंखे घुरायो अथई। वरी हिन ते नाराज़ थी वई ॾाढी मलुक ते। लाल मलुक बादशाह खे चवणु लॻी त बणा तूं अहिड़ा तेड़ा तूं वरी देवनि जे अॻियां ॿियनि जे अॻियां मूंखे ॾेखारींदो अचे थो। तोखे मूं झिंझण हिन लाइ न ॾिनो आहे त तूं को ॿियनि जे अॻियां मूंखे घुराए। तोखे मूं ॾिनो आहे त पंहिंजे मुंहं सां घुराए त पाण में केचरी कंदासीं। तूं कहिड़ो आशिक़ आहे जो जंहिं तंहिं खे ॾसींदो अचे थो। त लाल मलुक बादशाह चए थो त परी मूंसां गॾु आहे। सो हिन ते ॾाढी नाराज़ थी वई। हिन खां झिंझण कसी वरी लाल मलुक इलाज करणु लॻो त भली हीअ तुंहिंजे सालनि खां पोइ इंतज़ार में वेठो आहे तुंहिंजो आशिक़ आहे पुराणो। सो हिन मूंखे चयो दीदार कराए त मूं दीदार करायोमांसि नाराज़ छो थी थिए। हिन ॾाढो कावड़ में गुस्से में वरी हिन खां माज़रत वरिती वरी पाण में ठही आहे। वरी हीअ वापसि वई हली शारक शाह परी। उन महिल देव खे चवणु लॻो त हाणे साॻियो ई कमु कयां हिन सां बि न त हिन खे बि जादू इल्मु आहे वरी कसे वेंदो। चवणु लॻो त अहिड़ी शइ तो वटि का आहे जो तूं मां मटो कयूं मूंखे झिंझण वॼाइण सां शारक शाह परी थी अचे तोखे मूं हीअ ॾियां तूं ॿी शइ मूंखे ॾे त मां उन सां छा विढ़ियां अथई अहिड़ी शइ। हीअ चवणु लॻो त ॿियो कुझु बि कोन्हे हीअ मूं वटि उॾंदड़ खटोली आहे उॾंदड़ खटीअ खे जिथे बि चवंदे खट खे त उते हुजे खणी पुॼाईंदी तोखे।
हिन चयो पोइ हीअ सही आहे, मूंखे उॾंदड़ कटोली ॾे तूं, हीअ शारक शाह परीअ जो झिंझणो वटि तूं वॼाइजांइ जंहिं महिल ते परी ईंदई पई। हिन ॾिठो त बणा वाक़ई बि हिन झिंझणो वठी हुन झिंझण खे चेतरा ॾिसणु लॻो त हुन देरी न कई, उन महिल पकड़ थिली मार डंडा खे आडर ॾिनी त वारो कयो हिन देव खे पकड़ियो, हीउ मुंहिंजो झिंझण खयूं थो वञे। उन महिल साॻियो रसो पइजी वियो ऐं छा वॾांसि हुनजो डंडे जो ज़ीटक बीटक थी वियो हुन ते बि। हाणे उन छा वॾांसि देव खे बि हिन हणी मारे पूरो करे विधो, हू बि मरी वियो, हीउ देव बि मरी वियो। पोइ हे उन साॻी उॾंदड़ खटेली ते चढ़ी वेठो, सिधो सो आडर ॾिने त जिते मुंहिंजे बाबा साईं जी हवेली ऐं बादशाही आहे उते वञी मूंखे लाहे। हीउ सिधो सो वञी पंहिंजे मुल्क पुॻो, उते चवणु लॻो पीउ ऐं माइटनि खे त भाउ हाणे मां ताणे मोटी आयो आहियां, पर मूंखे अलॻि मलात ठही मिले, अलॻि पंहिंजे हिसाब सां कमिरो हुजे, उन में ॿ हुना खटूं हुजनि, न उन में को नौकर चाकर अचे, न कुझु बि न, पंहिंजे हिसाब सां मां खाध पीत बि पाण बणाईंदुमि, कीअं बि हूंदो, बसि कुझु बि थिए। बादशाह जे पीउ खे अरसो ई कोन बणा, मुंहिंजो पुटु सालनि खां पोइ मोटी आयो आहे, जीअं चवे नौकरनि खे वज़ीरनि खे चई तीअं कयो। हुननि देरी न कई, उन महिल कारीगर आंदो, उहो जॻह तयारु थी वई, उन हिसाब सां कमिरो ठही वियो, उन में खटूं पइजी वियूं, सभु कुझु थी वियो, बाग़ गालीचा सभु कुझु लॻी वियो। दोस्तो हीअ कहाणी वॾी आहे, हिन जो ॿियो पार्ट मां तव्हांखे ॾींदुमि। हिन महिल निड़ी मुंहिंजो साथ न पई ॾिए, सो ॿियो तव्हांखे पार्ट सुभाणे मिलंदो इंशाअल्लाह। सो तक ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि रखिजो, क़ुर्बान अली अब्बासीअ खे।